अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम फ़िर्रू इलल्लाह सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन व अला आले सय्यदना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम तस्लीमा। दिल जे मुहब्बत सां बुलंद आवाज़ सां सलात शरीफ़ पढ़ो। हे जेके हाज़िरियूं दरगाह आली हज़रत मशहूरी शरीफ़ ते तहां आशिक़नि जूं, अदब वारनि जूं, ईमान वारनि जूं, मुर्शिद करीम जे सुहिणी जमायत जूं आहिनि सदाईं जुमे ते ख़ासि, मीलाद शरीफ़ में ख़ासि, मौक़नि में ख़ासि, बाक़ी सदाईं अल्लाह साईं सदाईं तव्हां जूं हाज़िरियूं क़बूल मक़बूल फ़रमाए। ऐं जेको बाने जो ख़ैर अल्लाह पाक खे वणे थो, उन जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वणे थो, मुर्शिद कामिल खे वणे थो, शल रब करीम इहो ख़ैर तोखे असांखे अता फ़रमा। हदीस शरीफ़ में आहे त हिकिड़ो असां बि सगुरो थो चए त मदीने जा सुहिणा साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके शरीफ़ मदीने शरीफ़ खां ॿाहिरि विया, ईअं ॿाहिरि निकिरी विया, पोइ कंहिं ग़ज़वे सां हा कंहिं सां विया ॿाहिरि, पोइ उते हिकिड़ो ॿाहिराड़ी जो माण्हू, उन्हनि खे सॾिबो आहे अरबी में अराबी माना ॿाहिराड़ी जो माण्हू, ॻोठाणो, उनजो घरड़ो हुजे, उन वटि विया। उन वॾी महबूबनि जी ख़िदमत कई। हाणे अॼु जो गुमान न कर, अॼु ग़रीब वटि बि कुझु न कुझु आहे। 1400 साल 1500 साल अॻु में त मानी पचाइण लाइ अटो ई न हूंदो, उन टीम जी ॻाल्हि। हुन ख़िदमत कई दिलि सां। पोइ सरकार जॾहिं मोटिया वापसि पिया थियनि, फरमायूंसि त कॾहिं मदीने अचिजांइ, मदीने शरीफ़ खां ॿाहिरि हो ॿाहिराड़ी में, कॾहिं मदीने अचिजांइ। इन खे 2-3 ॾींहं गुज़री विया, कुझु ॾींहं गुज़रिया, उहो अराबी मदीने शरीफ़ आयो, सरकार सां मिलियो, पाण ख़ुशि थिया। पोइ हिन जबल मोकिलायो, अल्लाह फरमायूंसि त कुझु खपई, सुहिणा सम्झई नी रम्ज़ खे। जेकॾहिं महबूब जो ख़ैर खपई त उनखे राज़ी कर। अल्लाह पाक ईअं फरमायो आहे, अल्लाह जे नाले ते, अल्लाह जे नाले मुबारक ते कंहिंखे बि ख़ैर ॾिनी, अल्लाह साईं फरमाए थो उहा सम्झो त खखड़ी आहे, खखड़ी जंहिंजी का रुकियत कान्हे, क़ीमत कान्हे। अल्लाह पाक फरमाए थो ॾिनई त मुंहिंजे नाले ते न, मुंहिंजे करे न, तुंहिंजे हथ खां निकिती साहिल खे मिली, इहा उहद जबल जेॾी आहे मां वटि, उते सोड़ा मोहब्बत जो क़दुरु आहे।
अदब जो क़दुरु आहे। करीमन फरमाइश त कुझु खपई। हाणे साईं बादशाह पिया सबक़ पढ़ाइनि, मशहूर वारा साईं दर्श पिया ॾियनि, हदीस शरीफ़ जो, मसनवी शरीफ़ जो सबक़ हलंदे ॻाल्हि निकिती त अल्लाह साईं जो बाने खां पुछे त बाना छा खपई। मिसाल अल्लाह पाक जो बाने खां पुछे त छा खपई, छा घुरूं। कंहिं चयो साईं बेश्त घुरूं, कंहिं चयो साईं दुनिया आख़िरत घुरूं, छो त रब वटि सभु कुझु आहे। ऐं पुछे बि पाण छा खपई। सभई ॾसे विया। साईं बादशाह चुप। साईं खां फरमायूं साईं तव्हां ॾसियो त छा घुरिजे। पाण फरमायूं त जे अल्लाह साईं खां घुरणो हुजे त अल्लाह साईं खां अल्लाह घुर। रब पुछई छा खपई त ईअं न चइसि त हे खपे हो खपे, तूं खपे। बाबा अल्लाह साईं जो अचे त सभु कुझु आयो। उते असां वारी दुनिया कान्हे, हे ज़रूरतूं कोन्हनि, एॾई ख़्याल ई कोन्हे, सॼो ख़्याल ई ओॾई आहे। अलाह ताला फरमायो त वल्लज़ीन आमनू, असुली जेके ईमान वारा मोमिन आहिनि, अशद हुब्बन लिल्लाह, उन्हनि जी निशानी अथव त पंहिंजे अलाह सां मुहबत ॾाढी अथनि। हाणे करीमन पुछो हिन खां कुझु खपई, ख़िदमत कई आई। हाणे ग़रीब 1500 साल अॻु जो ग़रीब मिसकीन कुझु न त हुन उन हिसाब सां घुरियो त साईं ॾाची खपे। उन टाइम में ॾाची जा घणा फ़ाइदा। ॾाची हुई त ॼण अॼु जो सम्झो त लैंड क्रूज़र हो। हलो साईं कराची ताईं चढ़ी वञ, जाॾे वणे चढ़ी वञ, सुवारी जे कमु अचे। खीर ॾिए, वज़न खणे, बाग टुकड़ा ॾाचियुनि ते हल ॾींदा। माना ॾाची या उठ जंहिं वटि हूंदो उहो अमीर हूंदो, अमीर। ॾाची खपे, पर ॾाची सां गॾु पाखड़ो बि हुजेसि, यानी सीट बि हुजे ॾाची ते जो वेहां, सम्झी। ॿियो ॿकरी खपे, खीर वारी। हाणे सुवाल त हुन भलो कयो, पंहिंजे सॼो घर जो भलो कयईं। खीर ई पीअंदा हुआ, छुहारो ई खाईंदा हुआ, पर जो उठ हूंदो त कमाई वधी वेंदी। माण्हुनि जो सामान धोईंदा हुआ, पंहिंजो सफ़र कंदा हुआ। अमीर माण्हुनि जी निशानी उठ। ॾाची बि खपे पाखड़े सां, ऐं ॿकरी बि खपे खीर वारी। हाणे अचु त हुते छा थो वणे, असांखे इहो थो वणे, असांखे इहो थो वणे। हुते छा थो वणे। साईं बादशाह हलिया भान सईदाबाद। पोइ मूंखे अञा ताईं यादि आहे, टैक्सी वरितो हो 80 रुपियो। मां नंढो आहियां, 80 रुपियो। हितां टैक्सी खणी हली, वरी मोटाए आई। इहो 80 रुपियो। राति टिकियासीं बालकनि सां जलसो। अॼु वेंदे त वञी करे ॾिस, घटि में घटि 10-12 हज़ार वठंदो। अब खणी हलंदोमांइ, मोटाईंदोमांइ 10-12 हज़ार। हाणे सुबुह राति जो जलसो थियो, सुबुह जो साईं बादशाह मोकिलाइनि था घर वारनि खां फ़क़ीर। त फ़क़ीर दाती आयो, उहो उनजी घरवारी 4 न्याणियूं। मशहूर वारे साईं हिकिड़ी न्याणी खे 100 रुपियो ॾिनो पंहिंजे तरफ़। 100 रुपियो हिकिड़ी न्याणी खे, 100 ॿी खे, 100 टी खे, 100 चौथी खे, 4 न्याणियूं घर वारी हुनजी खे 100 रुपियो, 500
माना अॼु जो थी वियो 50,000 खां मथे। अॼु जे 50,000 खां मथे थी वियो। हुन रोई ॾिनो फ़क़ीर, एतिरा पैसा बि हुजनि ग़रीब, हे त मुर्शिद ॾिना, मुर्शिद ई हुआ। रोई चई त साईं सदाईं अलाह साईं तुंहिंजे हथ ते खारायो आहे, पर अॼु अहिड़ो टाइम आहे जेकॾहिं असां पेश कयूं त असांजो वक़्तु आहे। रोई पियो। साईं बादशाह बि रुना। रोई फरमायूं त हिन शइ जो मींहुं वसाए छॾियां। छाजो? रुपयनि जो, पैसनि जो मींहुं वसाए छॾियां, पर सरकार खे पसंदि न आहे। अल्लाह, हाणे हिन घुरी बकरी, हिन घुरी ॾाची, फरमायो बि सरकार उस त अचिजांइ, घुरियईं पाण ॾिनो। ॾेई फरमायूं त अफ़सोस तो बनी इसराइल जे कुराड़ीअ जहिड़ो बि सुवाल न कयो। हाणे घुरियईं त पंहिंजे हिसाब सां ॿधो, ग़रीब मूं अमीर थी वियो, या उन टाइम जहिड़ी मिल्कियत थी। तभी सरकार फरमायो त तो बनी इसराइल जे कुराड़ी जहिड़ो बि सुवाल न कयो। सभु हैरान थी विया। बनी इसराइल हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम आहे, अलाए लखे हज़ारे, उन्हनि में कहिड़ी ख़बर त कहिड़ी कुराड़ी छा चई ख़बर पवंदी। असाबनि खे यकीन हो त अलाह जे महबूब खे, रब पंहिंजे महबूब खे ग़ैब जो इल्मु ॾिनो आहे। उन्हनि अर्ज़ु कयो साईं इहा बनी इसराइल जे कुराड़ी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? त महबूबनि फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे मिस्र मां फिरौन खां कढियऊं, नील नदी टपायूं, वञनि पिया त हिकिड़ो वॾो एरिया आई, उन में रस्तो न पियो लभे। जाॾे वञनि पिया वादी सीना, रस्तो न पियो लभे। हेॾे 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 1000 कोशिशूं थियूं, जेके बि क़ाबिल हा उन्हनि मथां हया, रस्तो न लभे। नबी जो काफ़िलो रुकियो पियो, रस्तो नथो लभे, ऊंदहि थी वञे। अल्लाह जे नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन्हनि खां पुछो पंहिंजे बनी इसराइल खां, हे कहिड़ी ऊंदहि, रस्तो नथो लभे, कहिड़ी ऊंदहि? त उन्हनि चयो साईं हिकिड़ी ॻाल्हि आहे। कहिड़ी? चई त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम असां क़ौम खां, असांजे वॾनि खां वाइदो वरितो हो त हितां वेंदो, हिन एरिया मां निकिरंदो त मुंहिंजो ताबूत खयूं वेंदो। असां वाइदो कयो, नबीअ सां वाइदो कयूं, हाणे उन एरिया में आहियूं, हितां लंघूं था, नबीअ जो ताबूत कोन खयों अथसीं, रस्तो नथो मिले। पाण फरमायूं भला नबी सगुर जो ताबूत खणूं, पर हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी मज़ार किथे आहे सभिनी जो असांखे ख़बर ई कान्हे, सभिनी जो असांखे ख़बर कान्हे। हा हिकिड़ी कुराड़ी आहे, वॾी उमिरि वारी आहे, उन खे ख़बर आहे। अलाह जे नबी माण्हू मोकिलियो, वञो बाबा कुराड़ी खे चयो, परसों त वञो बाबा कुराड़ी खे चयो त असांखे ॾसे, नबीअ जी मज़ार ॾसे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी। अब कुराड़ी ॾे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो माण्हू वियो, कुराड़ी चयो त ईअं कोन ॿुधाईंदसि, पहिरीं हक़ु ॾियो। छा थो सम्झे? पहिरीं हक़ु ॾियो त नबीअ जी क़बर ॾसियां हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम। हाणे
सब कहे सम्झो त कुराड़ी झंग में आ, कुराड़ी वॾा माल मिल्कियत घुरंदी, कुराड़ी अलाए छा छा घुरंदी। हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो त मां ॾियां, कुराड़ी तूं घुर त मां ॾियां। असांखे नबीअ जी वज़ार ॾस, असां ताबूत खणी वञूं। चयईं त घुराए थी त बेश्त में तोसां गॾु हुजां। सुवाल ॿुधी हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे, बेश्त में तोसां गॾु हुजां। अल्लाहु अकबर कबीरा। जंहिं महिल कुराड़ी इहो सुवाल कयो, नबी मुंझी पियो। छो त सुवाल ॾोरो, अल्लाह जे नबीअ सां गॾु रहण में वॾी ॻाल्हि खपे, वॾी पाकाई खपे। दुनिया में ईअं सम्झो, इस्लामाबाद जे शहर में प्लाट वठी सघिबो, हे जेके वेठा आहियूं असां कोन त चढ़ियल आहे। बंगलो वठी सघिबो भला, उहो त अञा चढ़ियल आहे। पर उते हिकिड़ो इलाइक़ो आहे G7, उन में आहिनि 7 बंगला। उहे त को अरब रुपयनि में हिन बंगला, अरब में कोई न वठी सघंदो। त नबी रहंदा थी बेश्त जे भले इलाइक़े में, उतां जा अमल बि एॾा खपनि, पाकाई बि एॾी खपे, सामान बि एॾो खपे। फ़क़ीर, मूंखे अञा ताईं यादि आहे, हिकिड़े भेरे जमायत खे, हिकिड़े भेरे नींगरनि खे, परे पासे वारा फ़क़ीर हिकु न पहुता निमाज़ ते। साईं बादशाह खे तंबीह कई, फरमायो फ़क़ीर निमाज़ न पढ़ंदव, क़यामत में जिते मां बीठो हूंदुसि उते न पहुची सघंदव। असां नींगर न हूंदा हुआसीं, निमाज़ खां गुसाईंदा हुआसीं। जीअं ॿार थींदा आहिनि गुसाए वेंदा आहिनि। हिकिड़े दफ़े निमाज़ ते न पहुतासीं, घुरायूं, असांखे थपाथुपी बि फरमायूं। असांखे फरमायूं त निमाज़ ते न ईंदव, न पढ़ंदव, क़यामत ॾींहुं जिते मां बीठो हूंदुसि तव्हां न पहुची सघंदव। मदीने जे सुहिणे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकिड़े अर्ज़ु कयो, अधु राति जो जाॻंदो हो, सरकार जी ख़िदमत कंदो। हिकिड़े ॾींहुं ख़ुशि थिया, फरमायोसि त घुर, छा थो घुरे रबिया, छा थो घुरे? चईं त जन्नत में तोसां गॾु। फरमायोसि त जे जन्नत में मुंहिंजी संगत खपई त सजदा घणा कर, निमाज़ त सॼी पढ़, पर तहजुद पढ़, इशराक पढ़, नफ़िल पढ़। इहा जेका निमाज़ वारी इबादत आहे, इहा तोखे उते पुॼाईंदी जिते मदीने जा साईं। तॾहिं मुंहिंजे मुर्शिद कामिल मशहूर वारे साईं फरमायो त हेॾे आया आहियो, वॾी उमेद रखी आया आहियो, तव्हां अलाह जे ख़ातिर आया आहियो, उनजे महबूब जे ख़ातिर आया आहियो। 5 वक़्त निमाज़ पढ़ो, 4 तस्बीहूं ज़िक्र कयो, तव्हां सिरांदी कयो, तव्हांखे भउ कोन्हे। कयूं था, निमाज़ सॼी पढ़ूं था, ज़िक्र कयूं था। जेकॾहिं निमाज़ बि सॼी पढ़े थो, ज़िक्र बि करे थो, त वरी पोइ ॿियो सौदो न कजांसि। निमाज़ बि मां पढ़ां, ज़िक्र बि कयां। साईं मूंखे जेको आहे सो फ़सुल खे कीड़ो लॻो आहे, दुकान में हीअं थियो आहे, बुखार नथो छॾे, इहे सौदा न कजांसि। चओ हे सौदो तुंहिंजे लाइ, हे सौदो सरकार तुंहिंजे लाइ। उते इहे सुवाल पसंदि आहिनि। महबूबनि खे बि इहो सुवाल वणे पियो त कुराड़ी जहिड़ो सुवाल न आई। कुराड़ी पैसा न घुरिया, कुराड़ी चए पई त बेश्त में तोसां गॾु हुजां। महबूबनि जो बि ख़्यालु हो त मां को बेश्त घुरे न, बेश्त में तोसां गॾु हुजां। हाणे नबीअ खे सुवाल कयईं, हक़ घुरे। जॾहिं बि मदीने जे साईं खे सुवाल कंदे, मुर्शिद कामिल खे सुवाल कंदे, पूरो अलाह कंदो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जवाब न ॾिनो, पाण सुवाल गौरव सम्झूं। हाणे कुराड़ी अहिड़ो सुवाल कयो आहे, मां हितां हा कयां, रब मालिक अलाए छा करे। त अलाह ताला वही मोकिलियो त नबी शर्त क़बूल कर, तुंहिंजे आॾो रखियो अथई न, शर्त तोसां रखियो अथई न। पैसा नथी घुरे, मिल्कियत नथी घुरे, शर्त रखियो अथई न त बेश्त में तोसां अचां, शर्त क़बूल करे, हाओ करे।
हज़रत मूसा अलैहिस्सलाम के साओ इहो हक़ तोखे ॾिनोसीं, तूं बेश्त में गॾु हूंदीअ। तॾहिं उहो बैत मूंखे यादि पवंदो आहे तला कंहिंजो ठहियलु, ओ जन जो तो साचा हो रहे थो, तन सां तुंहिंजो ठाहो रहे थो, तन सां तुंहिंजो ठाहो रहे थो। जन जो चाह तोसां आहे, तूं उन्हनि सां ठहियल आहे। हाणे अलाह सां जो ठहियल हुजे त बाक़ी छा खपे। पोइ कुराड़ी खे फरमायूं चङो। हाणे कुराड़ी बि न चयो त न, हुन चयो त नबी आओ कया कमु थी वियो। पोइ साईं हुन चयो त अचो, अची हिकिड़ी वॾी खॾ ई पाणी जी, वॾी ढंढ जहिड़ी खॾी वई। पाणी हुनजो आम पाणी वांगुरु न हो, रंग मटियल हो। उते वठी आई, चई हिन जो पाणी कढो। हवा अची ख़लक बीठी वॾी क़ौम ई बनी इस्राईल जे नबी सां गॾु, थधो पाणी कढियऊं, तरो ज़ाहिर थियो। चई खोटियो, खोटनि त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो ताबूत उते पियो हो। खयऊं, रोशनी थी वई, ऊंद हली वई, रस्ता मिली विया। सुहिणा जेके वाइदा, जेके इक़रार पंहिंजे मुर्शिद कामिल सां कजनि, नबियनि सां कजनि, उहे पूरा कजनि। हिते इहो वाइदो थियलु आहे त निमाज़ 5 वक़्त पढ़, 4 तस्मीं ज़िक्र कर, दरगाह मशहूर शरीफ़ ते अच, इंशाअल्लाह ताला त बेड़ा पार ई पार। मालिक मिठा, तोखे उन्हनि खे त ॾींदो आहे जेके तुंहिंजा आहिनि, पर जेके वीचारा खुटल खाते वारा से बि त तुंहिंजा आहिनि न मुंहिंजा मौला। उन्हनि जो बि त तूं आहे न मुंहिंजा मालिक, उन्हनि जो ॿियो केरु आहे तोखां सवाइ। उन्हनि खे तुंहिंजी वॾी ज़रूरत आहे, उहे त नुक़सान में हलिया विया आहिनि। उन्हनि ते बि का रहमत जी निगाह थिए, उन्हनि जे मथां जेको तुंहिंजे निगाह करम जो वसकारो थी वञे त बेड़ा पार थी वञनि। हे सुहिणी जमायत अचे थी, इन खे तूं आणे थो, हिते अचनि था, इन्हनि जे क़ल्ब खे करार थो ॾे, इन्हनि जे दिलनि खे सुकून अता थो फरमाए, इन्हनि जे विखुनि खे अञा वधीक क़बूल फरमाए, सुकून वधीक अता फरमाए। दुनिया जूं तकलीफ़ूं तुसां बि सड़ी जां ऐं दर दर मरी जां। मुंहिंजा मालिक साईं तुंहिंजा सर्जन, तुंहिंजे महबूब जा सर्जन, जा मुर्शिद कामिल जा सर्जन, ऐं कुता बि चक पाए, कुतनि खां बचाए। मुंहिंजा मालिक मुसीबतुनि खां बचाए, मालिक करीम गुनाहनि जे शांतुनि खां बचाए। अमुन ख़ैर जी ख़ैरात, सलामती जी ख़ैरात, इश्क मुहब्बत जी ख़ैरात, निस्बत जी ख़ैरात अता फरमाए। असांजो बचण जो जमायत जो ख़ैर। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद व अला सय्यिदना मुहम्मद व बारिक वसल्लम। मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम, शम्ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। जिस सुहानी घड़ी चमका तैबा का चांद, उस दिल अफरोज़े साअत पे लाखों सलाम। मुस्तफ़ा जाने जिसके सर पर है नूरानी ताज शरीफ, जिसकी हर खूब खसलत है अजीब लतीफ, जिसकी दरगाह है आलिया मशहूरी शरीफ। मेरे मुर्शिद की अज़मत पे लाखों सलाम। मुस्तफ़ा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद व अला सय्यिदना मुहम्मद। रब्बना इग़फ़िर ली व लिवालिदैया
वलिलमोमिनीन वलमोमिनात वलमुस्लिमीन वलमुस्लिमात अहयाइ मिनहुम वल अमवात।